अला सय्यिदिर रसूल व खातमिल अंबिया अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वसीक़ल्लज़ीना इत्तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा। हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा व बारिक व सल्लम। अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़िनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदा। सब खां पहिरियां मुंहिंजी इहा तव्हांखे गुज़ारिश आहे त हिननि ॿारनि खे थोरो पोइते कयो, वॾा अॻिते अचो, छो त तव्हां क़ुरान वॾा सम्झंदव ऐं जेतिरो हिन दिलबर जे वेझो ईंदव ओतिरो अल्लाह जल्दी राज़ी थींदो। महिरबानी करे वॾा थोरो अॻिते सुरी अचो, नंढा पोइते हलिया वञनि, वॾा अॻिते अचो। केॾी जमात आई आहे, अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी आहे। तव्हां वॾा ख़ुशि नसीब आहियो जो हिन दीनी ऐं इस्लाही प्रोग्राम क़ुरान करीम जे सॾ ते आया हो, जंहिंजो ॿुधणो त आल आया, जंहिंजो पढ़णो त आल आया। कलमे वारो प्यारे पैगंबर करीम फरमायो, क़ुरान करीम जे ज़ियारत करण सां बि अल्लाह साईं जी कावड़ हटी वेंदी आहे। अॾियां जो सुभान अल्लाह। ज़ियारत करण सां बि रब जी कावड़ हटी वेंदी आहे। जेका मां आयत सगोरी पढ़ी आहे 24 पारो सूरत ज़ुमर, इन आयत सगोरी जे अंदर अल्लाह तबारक व तआला तो फरमाए, मां अल्लाह खां डिजो साले अमल असां खां छो नथा थियनि। जो असां जे अंदर भव न आहे रब जो, खौफ न आहे अल्लाह साईं जो। दुनिया वारनि जो भव असां वटि आहे, मखलूक जी सुञाण आहे, ख़ालिक जी सुञाण न आहे। कुरान तो फरमायो, वले मन ख़ाफ मकाम रब्बिही जन्नतान।
वाला नथा जो जनो गांव सुपर गांव पंधु करे पो पुगा होए थे केडी जमात अल्हम्दुलिल्लाह लाड्या तो सुभान अल्लाह अल्लाह ताला तो जे मुंजा पैगंबर करीम चौदुनिया वारन खे त ड्रिजन मा अल्लाह खो वेठा हुजन या बीठा हुजन ड्रिजन मा अल्लाह खो मां रब जो खौफ करना मां अल्लाह जो भव करना अल्लाह ड्रिजन जो दुखो तू जो दिल में भव भी विहारने बदले में शाली ने कुरान दो फरमाए वले मन खाफ मकाम रब्बी जन्नता ताके दिलदारी भी दिया ताजे लाए ठीक ठाक मानी जो इंतजाम भी कयो तो डाढिया तो सुभान अल्लाह अल्लाह ताला तो फरमाए मुंजा हबीब चवेन तवे थे दीठे मां अल्लाह खोंडजन मां रब जो खौफ पैदा करना पो मां अल्लाह बदले में डबल बागी जनवारो बिस्तु दींदो मां डबल बागी जनवारी जन्नत डबल बागी जनवारी जन्नत तड़ी मिलंद जड़ी खौफ खुदा पैदा थींदो तुझे दिल जे अंदर खौफ तड़ी दो अल्लाह साईं जो जड़ी कलमे वारो असा जे दिल जे अंदर अल्लाह जे नाले जी अहमियत रहंदी अजना है रब जे नाले जी अहमियत मुसलमान भी सदायूं ता मोमिन भी सदायूं ता पर अल्लाह जे नाले जी सुञाण नाहे छा थियो आ ताके केडो अल्लाह जे नाले में जलाल तड़ी त कुरान दो फरमाए वल ज़िक्रुल्लाह अकबर वडे में वडो अल्लाह जो नालो आ असर रब जे नाले में जलाल जमाल अल्लाह जे नाले में सुञाण कयो रब जे नाले जी मखलूक जो ख्याल थे तो मखलूक जी सुञाण थे थी ज़ालिम उन्हीं अल्लाह जी सुञाण नथी थई जेको रब तो चे हस्बुनल्लाह व निअमल वकील जेको भले में भलो कार साज़ चेतो कार साज़ भी माया मददगार भी माया फरजलू भी मां अल्लाह तो हया नहीं दोती जेको खालिक मालिक आसांजो जेको कार साज़ रब आ उन अल्लाह जो हया कयो पंहिंजे दिल जे अंदर अल्लाह जे नाले जी अहमियत वियायो सुञाण कयो रब जे नाले जी कलमे वारो सोनो अलील मुर्तजा साईं सजी दुनिया जे मुसलमानन जो सजी दुनिया जे इंसानन जो इहो अकीदो आ त मुंहिंजो मुर्शिद अली आ मर्तबे मान वारो त हो पर अली से जो जिस्म भी फौलाद वारो सोने अली जा आशिक ॾाढा त चओ सुभान अल्लाह उन अलील मुर्तजा जी ॻाल्हि निकिती आ जंहिंखे इमाम लंबिया फरमायो अन दारुल हुकूमत व अली बाबहा अली मां अरबी मोहम्मद जे इल्म जो घर त तू उन जो दरवाज़ो आ उन मान वारे अली जी ॻाल्हि तो कया हिकड़ी जंग जे दौरान सोनो अली मुर्तजा जंग ते विया इमाम लंबिया साहबिन को पुछा फरमाई प्यारो अली काथे आ प्यारो अली काथे आ कलमे वारो साहबी ता जन सोना नबी सोनो अली मुर्तजा दा जंग ते विया हुजूर दुआ घुरी अल्लाहुम्मा ला मनातहुम हत्ता तुरजनी अलिया ॾाढा चो सुभान अल्लाह हुजूर दुआ घुरी
अल्लाह अल्लाह मा खातमुन नबीन जे ताज पाण वारे अरबी मोहम्मद के तेसी ताईं पाण दे न घुराए जाए जेसी ताईं मां प्यारे अली जो दीदार न जा एडे मर्तबे मान वारो अली मुझो मौला अली तो फरमाए मौला जी माना दोस्ता मौला जी माना अगवाना कलमे वारो सोनो अली से तो फरमाए जरी मां अली लो मुर्तजा जे कनन ते अल्लाह जो नालो बुधण में ईंदो आ मां अली जी जान डकी वेंदी एडो अल्लाह जे नाले में असर एडो रोबा रब जे नाले में साथो तांखे कदर क्यों रब जे नाले जो सुञाण क्यों अल्लाह जे नाले जी अजमानन वट रब जो नालो जो कदर काने अहमियत नाए को कंहिंजी का शइ चोराईंदो आ चोर भी मुसलमान जंहिंजी चोरी तो करे उहो भी मुसलमान यो गरीब ऐं लाचारो यो कमजोर ऐं बेवस मुसलमान हुन ज़ालिम चोर ॾे ईंदो शिकार परवारो या त हिन दिलबर जो सहारो वठी ईंदो या त अल्लाह जा नाला पेश कंदो आ अदा अल्लाह जो नालो दी मांखे पंहिंजे वापसि कर जेका मुंहिंजी तो चोरी कई आ अदा सत्तार अल्लाह जो नालो थी अदा गफ़ार रब जो नालो थी अदा रहमान अल्लाह जो नालो थी अदा रहीम अल्लाह जो नालो थी हीअं 99 नाला अल्लाह संजा गणे करे ॿुधाईंदो तॾहिं बि हुन ज़ालिम चोर खे लोॾो ई न ईंदो अल्लाह अकबर चवंदो मूंखे ख़बर ई न आहे रब जे नाले जी अहमियत ई कान्हे न हुन वटि क़ुरान तो फरमायो वलम यख्श इल्लल्लाह नाडिया तो सुभान अल्लाह अल्लाह ताला तो ड्रिजो मां अल्लाह खो ड्रिजो मां रब खो जालिम गैर खो ड्रिजे दो गैर खो ड्रिजे दो मखलूक खो ड्रिजे दो पर उन खालिक खो न थो ड्रिजे जेको सदाई जीअरो आ जेको सजे जान जी संभाल तो करे जेको भले में भलो रज़ाक चेतो सजी दुनिया जो रज़ाक भी माया भले में भलो निगहबान भी माला केरा निगहबान हलायो अल्लाह अल्लाह जे नाले जी जदी अहमियत ईंदी दिल जे अंदर सुञाण ईंदी पो हैबतदारी पैदा थींदी भव थींदो अल्लाह जो खुदा रा पंहिंजे दिलनि जे अंदर अल्लाह जे नाले जी अहमियत वे आयो खौफ़े खुदा वे आयो ऐनी ज़ालिम चोर खे रब जे नाले जो हया न थियो सागे माण्हू खे सागे चोर खे कंहिं वॾे माण्हू जी धमकी ॾियो या ऑफिसर जी धमकी ॾियो यकदम ॻाल्हि सची करे ॿुधाईंदो भउ थींदो हुनखे ऑफिसर जो वॾे माण्हू जो मखलूक खां ड्रिजे थो ख़ालिक जो भउ नथो थिए खुदा रा अल्लाह जे नाले जी अहमियत आयो दिल में जरी बाने जे अंदर रब जे नाले जी अहमियत ईंदी पोइ उचा अमल थींदा खौफ़े खुदा पैदा थींदो केॾो मुर्शिद अलीअ वटि अल्लाह जे नाले जी सुञाण हुई केॾो क़दुरो अल्लाह जे नाले जो हिकु दफ़े अली सिंह जे दरवाज़े ते साहिलो आयो दरवाज़े ते साहिलो आयो अली सिंह जे सॼे घर खे रोज़ो आ मुर्शिद अली सिंह खे रोज़ो अम्मा खातून जन्नत खे रोज़ो हसन हुसैन सिंह खे रोज़ो ऐं अली सिंह जी जेका ख़ातिमा ई फिज़ा उन खे रोज़ो आ इफ्तारीअ जे लाइ मानी ऐं पाणी अॻियों पियो आ हाणे इंतज़ार में न पंज ई बुज़ुर्ग अज़ान मिले इफ्तारी कयूं रोज़ो खोलियूं जून जी मौसम आ गर्मियुनि जा ॾियारा आहिनि हेले मुर्शिद अलीअ जे दरवाज़े ते इहो ऐलान थियो आहे लिल्लाहि अतिमू सुभान
शान मुस्तफा शान अली मुर्तजा नारे तकबीर ऐलान जो थो लिल्लाहि अकीमोना अली प्यारा अली मानवारा अली असदुल्लाह जे लक़ब वारा अली अली तुझे दरवाजे ते अल्लाह जो नालो खणी आयो अली मां गरीब मिस्कीन अली अल्लाह जे नाले ते मानी खाराए अली अल्लाह जे नाले ते पानी पियार कलमे वारो नजर तको मुर्शिद अली वट अल्लाह जे नाले जो केड़ो सुञाण केड़ी सुञाण हुई सोने अली वट रब जे नाले जी अली से दरवाजे ते निकरी आयो मिस्कीन बीठो वापस मोटी आयो खातून जन्नत के तो फरमाए फातिमा मां अली जे दर ते गरीब मिस्कीन सालो आयो अल्लाह जो नालो पेश क्यो दे मुझे हिस्से जी मानी है पानी दे मां अली पान न खाइंदम पान मानी इफ्तारी न कंदम मां इन गरीब मिस्कीन के अल्लाह जे नाले ते दींदुम ॾाढा त सुभान अल्लाह अम्मा फातिमा सान फरमायो प्यारा अली तुझी सखा आलाया निरालिया सखा पर खातून जन्नती फरमाए प्यारा अली मुझो बाबो अरबी मोहम्मद नबीयन जो सरदारो त सखिन जो सरदारो तू प्यारा अली सखा करे मां फातिमा किया पोते हटा प्यारा अली मुझे से जी मानी पानी भी मां फातिमा भी न खाइंदम मुझे हिस्से जी मानी पानी भी न गरीब के अल्लाह जे नाले ते दे एडी रब जे नाले जी सुञाणा खुदा रा कलमे वारो अल्लाह जे नाले में असरा अल्लाह जे नाले में जलाल जमाला खुदा रा अल्लाह जे नाले जी सुञाण कयो सोनो हसन हुसैन सैदा फरमान बाबा अली अम्मा फातिमा जे तवा रब जे नाले ते सखाता कयो असा भी ततां जा बचाओ असा सोते दिया टंडा से असा जे हिस्से जो मानी पानी भी न गरीब के अल्लाह जे नाले ते दो सुभान अल्लाह एडी अली संजे घराने जी सखा आला वडो मकाम सोने अली संजे घराने जो आला हो जेका खातिमाई फिजा उआ भी दी जाए अम्मा फातिमा के मां भी न खाइंदम मुझे हिस्से जो मानी है पानी भी इन गरीब के रब जे नाले ते दो कलमे वारो जून जी मौसम गर्मिन जा ॾियारा लगातार पंजनी बुजुर्गन टे ॾियारा रोज़ो रखियो भी खार कते खोलियो भी खार कते टई ॾियारा सोने अली संजे दरवाजे ते साइल आया टई ॾींहं प्यारे अली मुर्तजा अल्लाह जे नाले ते मानी पानी ॾेई छॾियो एडो अली से वट अल्लाह जे नाले जी सुञाण नजर तकियो किए न मां मुर्शिद अली जे घराने जी तारीफ कया वडो मर्तबे मान वारो सोने अली मुर्तजा जो घरानो आला हो जंहिंजूं अज़ीम कुर्बान वना अली सिंह जे घराने जो मर्तबो ईमान निरालो केडो अहल बैतन वट अल्लाह जे नाले जो कदर हो अल्लाह जे नाले जी सुञाण हुई सोने हसन हुसैन से केडी अजीम कुर्बानी ॾिनी अल्लाह जे लाइ ऐं नाने नबी जे दीन जे लाइ केडो मकाम निरालो आल बैतन जो छो त हुजूर दुआ घुरी अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती व युतहरकुम ततहीरा अल्लाह मां अरबी मोहम्मद दुआ तो घुरा प्यारे अली ऐं फातिमा हसन हुसैन जे औलाद के क़यामत ताईं पाक बनाई जा एडो मकाम हुजूर जे आल बैतन जो आला हो तोखे मानू भुलाईंदा ये जमीयत वारा देवबंद वारा अहल बैतन जी तारीफ न कंदा
कलमे वारो तो के आल बैतन जी तारीफ मिलंदी तो जमियत उलमा इस्लाम जे अकाबिर न वटो आलिमन वटो छो त हीअ हुसैनी जमात हिय मामूली जमात नाहे वडो मकाम जा आले मोहम्मद जो निरालो कियन मां हसन हुसैन जी तारीफ कया जेके इमामुल अंबिया नबूवत जे कुलन ते खणी घुमाईंदा ईद जो जाड़ो अम्मा खातून जन्नती फरमाए बिनी बच्चन के मां त्यारो करे बाबे अरबी मोहम्मद करीम दे मुको बई बच्चा त्यारो थी आया इमामुल अंबिया ईदगाह जे वञण जे ला तयारी था फरमान बई बच्चा अर्ज था करन ओ नाना अरबी मोहम्मद करीम असा बई भार त्यार थी आया ईदगाह जे हलण जे लाए पर असा चौधारी नजर फेराइया असा के का सवारी नजर न थी अचे असा घर खोजे मल निकता से के बार डाचन ते सवारा के सवारन ते सवारा के घोड़न ते सवारा असा जे इलाका सवारी जो इंतजाम न थो आशा कलमे वारो केडो इमामुल अंबिया के बच्चन सा प्यार हो मुझे जानिब नबी फरमायो सोने हसन हुसैन के शहजादो जे तवां जे ला घोड़ो काने जे तवां जे ला डाची काने तमा इमामुल अंबिया जा कुल्ला हाज़िरुन ॾाढियां चओ सुभान अल्लाह जिनके अहल बैतन सां प्यारा ॾाढियां चओ मुजाहिदन वांगुरु नारे तकबीर नारे तकबीर जमियत उलमा इस्लाम बई बच्चा इमामुल अंबिया जे नबूवत जे कुलन ते सवारो ने हुजूर जन मदीने जे घिटिन मां गुज़र था करन साहबी दिसी करे खुश पिया थियन साहबी छो त हसन हुसैन इमामुल अंबिया जे कुलन ते सवारा कलमे वारो साहबी दिसी करे सुभान अल्लाह पिया करन अल्लाह अल्लाह वाह जो हिन बच्चन के सवारी नसीब कई थी क़यामत ताईं के सवार खे एड़ी सवारी ही न मिलंदी तली त फिटाई घोट तो चए के चायो काफिलो जंजी तरहम चारी कोड हने लखल दी लोड जी जातिन चतन जी ॾाढियां चो सुभान अल्लाह बई बचड़ा हुजूर जे नबूवत जे कुलन ते सवारन कलमे वारो इमामुल अंबिया ईदगाह जे दरवाजे ते आया सोने रसूल ईदगाह जे दरवाजे ते दुआ घुरिया अल्लाह अल्लाह हिन बच्चन सां ॾाढो प्यारा मां नबीअ खे ॾाढो प्यारा ऐं तो रब जो बि हिननि शहज़ादनि सां प्यारा मां इमामुल अंबिया दुआ तो घुरां क़यामत ताईं हर मर्द ऐं औरत जे दिल में मुंहिंजे बच्चन जो प्यार ॾिजा हीअ हुजूर जे दुआ जी बरकत कलमे वारो जो तो असांखे आले मोहम्मद सां प्यारा आल बैतन सां प्यारा वॾो मक़ाम हुजूर जे आल जो निरालो वॾो मर्तबो ऐं मानो सोने हसन हुसैन साईं जो आला दुनिया गुलाब जा गुल सिंगे दुनिया राबेल जा गुल सिंगंदी चमेलीअ जा गुल सिंगंदी छो त गुलाब जे गुल मां गुलाब जी खुशबू ईंदी राबेल जे गुल मां राबेल जी खुशबू ईंदी कलमे वारो इमामुल अंबिया हसन हुसैन के घुराए करे नबी सिंजन बिनी शहजादन जे मथे मुबारक जा वार सिंगंदा सुभान अल्लाह पोयां भी चओ बिनी भाइन जा मथे मुबारक जा वार सिंगंदा साबिता जन या रसूल गुलाब जे गुल सिंगण सां गुलाब जी खुशबू राबेल जे गुल सिंगण सां राबेल जी खुशबू तवां हसन हुसैन जे वारन खे था सिंगो भला वारन मां छा जी खुशबू ईंदी केड़े किस्म जी खुशबू ईंदी वारन मां
कलमे वारो इमामुल अंबिया फरमायो खातमुन नबीन जे ताज पाण वारे प्रिय मोहम्मद फरमायो मां नबी जा परवानो मां पैगंबर जा जियालो बराबर गुलाब जे गुलम गुलाब जी खुशबू राबेल जे गुलम राबेल जी खुशबू आ चमेली जे गुलम चमेली जी खुशबू इंदी आ मां हसन हुसैन जे वारन के सगंदो आ मां नबी के जन्नत जी खुशबू इंदी आ हसन हुसैन जे वारन के सगंदो आ मां नबी के जन्नत जी खुशबू इंदी आ केडो मकाम आले मोहम्मद जो आला हो केडो मकाम आले मोहम्मद जो निरालो हो हाने ही जो शिकार परवारो हुजूर जे अल बैतन जो मकाम आला हो त जो कुर्बानी भी आला हुई वाह जो नाने नबी जे दीन सा करबला जे मैदान में इमाम हुसैन से निभायो वाह जो हिन दिल पर सा मलायो इमाम हुसैन केडी दुखी घड़ी आई केडी दुखी घड़ी आई करबला जे मैदान में तली भी इमाम हुसैन अजान मिले पियो नमाज पा जमात पियो अदा करे ऐं खीमन मां हिन मिठे कुरान जूं मिठू तवारा पयूं अचनि एडे दुखे टाइम ते भी इमाम हुसैन कुरान करीम जे तवारन के जारी कयो केडो जालिमन जुल्म कयो आले मोहम्मद सा अली से जे औलाद के केडियूं तकलीफां ॾिनो करबला जे ज़मीन ते बुधो कलमे वारो हे अल्लाह जे नाले जी सुञाण तो ॿुधायां केडो हुजूर जे आल बैतन वट अल्लाह जे नाले जी सुञाण हुई रब जे नाले जे ला अल्लाह जी रज़ा जे ला इमाम हुसैन से करबला जे मैदान में 70-72 साथी त शहीद कराया घोट कासिम जेड़ा जवान हज़रत अब्बास जेड़ा मोती जा दाना अली अकबर जेड़ा जवान इमाम हुसैन जेड़ा जवान हाने ही चौकल में वारो इमाम हुसैन नौजवान त करबला जे जमीन में शहीद कराया पर खीर पिया को बच्चो इमाम अली असगर शहन महीनन जो बच्चो आ सीने में तीर लगला ही अखी में मां बाहर निकरी तो जाए अल्लाह अल्लाह मां इमाम हुसैन तुझी रज़ा नाने नबी जे फरमान जे लाए हे खीर पिया को बच्चो अली असगर भी कुर्बान क्यों एडी अल बैतन जी अजीम कुर्बानी कलमे वारो वडो हुजूर जे आल जो मर्तबो ईमान नरालो आखिरी वादा अल्लाह जे नाले जी सुञाण कयो रब जे नाले जो कदर कयो अल्लाह ताला तो फरमाए जेके शख्स वेठे बीठे मां रब खोंड जंदा उन्हनि जे ला मां ला डबल बागीचन वारो बिश्त तैयार कयो ड्रिजो अल्लाह खां इमामुल अंबिया खातमुन नबीन जे ताज पाण वारो अरबी मोहम्मद आखिरी जुमला दी कनु जो कलमे वारो हुजूर जन मदीने आलिया जे अंदर मस्जिद नबवी में इमामुल अंबिया साहबा इकराम जे जमात में कुरान पिया पढ़न ॾाढियां जो सुभान मुस्तफा तो कुरान पढ़े साहबी ता कुरान बुधन जड़ी इमामुल अंबिया ये आयत सगोरी पढ़ी साहबा किराम जे मजमे में कु अनफुसकुम व अलीकुम नारा वक़ूदुहा अन्नास वल हिजार इमामुल अंबिया जड़ी ये आयत पढ़िया साहबन जे मजमे में ज़ारो कतार अखिन मो पानी तावान हुजूर जा साहबी इमामुल अंबिया फरमाओ जड़ी मां नबी या आयत सगोरी पढ़ी ॾाढा रोइण जो आवाज आयो वडे आवाज सा रोइण जो आवाज आयो ॾाढा हुजूर फरमाओ मां मुस्तफा कुरान पढ़ण बंद कयो पुछा कई साहबन खो केर तोरे ॾाढा
मां नबी कुरान तो पढ़ा वडे आवाज से केर तो रे साहबी हेडे होडे निहारन दा साहबी दा जवान सोना रसूल अल्लाह जा हबीब असा कोई भी न थोरोए बुधो कलमे वारो हुजूर जा साहबी दा जवान असा मो दा कोई भी न थोरोए सोना नबी में पत्थर पे आज को रोए तो अल्लाह अकबर पत्थर तो रोए पत्थर असा मुसलमान अशरफुल मखलूकात इमामुल अंबिया ते कलमो पढ़ियो गोढ़ो न थो है अखे मो कुरान भी कला कंजा कला कदा बुधऊं फरमाने नबी दा बुधऊं सिसराटी न थी अचे हुजूर कुरान तो पढ़े त पत्थर तो रो कलमे वारो जानिब नबी फरमायो पुट पत्थर तो रोए चाह अल्लाह जा हबीब पत्थर तो रोए इमामुल अंबिया वेठी जाए तो उठी करे लौला का जो नबी समावात जो नबी अरबी मोहम्मद वेठी जाए तो उठी करे हुजूर जन पान बंदो करे पत्थर ने हली आया केड़ा पत्थर जा भाग भला था केड़ो पत्थर जो मकाम आला थो जो मुस्तफा पाण आयो पंधु करे पत्थर दे केड़ो मकाम निरालो थो पत्थर जो जी हिजरत वारी रात अबू बकर सिद्दीक ले आया पाण आया या अयूब अंसारी जे घर पाण आया या जनाबे जाबिर सिंह इमामुल अंबिया पाण आया या अन्या नजर तक्यो कलमे वारो कुरारी उम्मे सुलेम जो मदीने आलिया में घरवा इमामुल अंबिया उम्मे सुलेम ने भी पाण इंदा शिकार परवारो कमाए तो उहे थी विया जेके हुजूर ले आया पर उन्हनि जो मकाम हे कुरान मुंहिंजे हथ में आ उन्हनि जो मर्तबो अञा आला थो जेंदे अरबी मोहम्मद पाण ईंदो जेंदे नबी सही पाण ईंदो उन्हनि जो मकाम अञा आलाया उम्मे सुलेम जे दरवाजे ते आया दरवाजो खड़कायो कुरारी उम्मे सुलेम दी फरमाए मंदकल बाब केरा दरवाजे ते हुजूर फरमायो कुरारी उम्मे सुलेम अना मुहम्मदुर रसूलुल्लाह कुरारी मां अरबी मोहम्मद आयो साईं की आया हो पुशादी करे उम्मे सुलेम हुजूर फरमायो उम्मे सुलेम तकमाले इमामुल अंबिया फरमायो उम्मे सुलेम मां नबीयन जो सरदारो अरबी मोहम्मद निंद्र करना आयो आराम करना आयो हुजूर जन निंद्र करना इंदा उम्मे सुलेम ले छो तो उम्मे सुलेम जे घर में वण हो नबी पाक जे घर में वण कान हो वण तू चौंदे छाथो चे मौलवी मुस्तफा जे घर में वण न ए उम्मे सुलेम जे घर में वण इए छो त कलमे वारो हुजूर के वण जी जरूरत ही कान पवंदी इमामुल अंबिया मक्के मदीने जे घिटन में हलंदा अल्लाह जा रहमत वारा ककर शाम करे हलंदा पर कले हुजूर जी दिल मुबारक घुरंदी वनी वण जे ठो निंद्र क्या आराम क्या पो मुस्तफा पाण ईंदो उम्मे सुलेम जे दरवाजे ते उम्मे सुलेम दी जे अल्लाह जा हबीब
नबीअनि जा सरदार नबीअनि जा पगदार 5 मिंट तरसो जीअं कार वारी राति अबू बकर सिद्दीक़ अवां खे कार जे ॿाहिरों बि आयो हो अंदरों कार जी सफ़ाई कई ईअं 5 मिंट तरसो मां उम्मे सलेम अवां जे आराम वारी जाइ जी सफ़ाई बि कयां ऐं मश्क पाणीअ जी भरे शिनकार करे अवां जे आराम वारी जाइ खे थधो बि बणायां कलमे वारो कुराड़ी उम्मे सलेम सफ़ाई थी करे मश्क पाणीअ जी भरे शिनकार थी करे वाह जो रब राज़ी थियो आहे उम्मे सलेम सां अल्लाह ताला जिब्रील मुको जिब्रील वञ मुंहिंजे महबूब खे चओ जीअं कुराड़ी उम्मे सलेम तो नबीअ जे आराम वारी जाइ खे सजायो आहे मां अल्लाह ॾाढो राज़ी थियो आहियां उम्मे सलेम सां ऐं मां रब पंहिंजे कुदरत जो फ़ैसिलो कयो आहे असां उम्मे सलेम जी क़बर बि ईअं थधी बनाईंदासीं अहिड़ी तरह बस वाइज़ तमाम खत्म तो क्या छो त हिन जलसे जा मेहमान हज़रत मौलाना साईं अब्दुल जब्बार हैदरी साहब दामत बरकातुहुल आलिया बोतलन अहिड़ी तरह हुजूर जन पत्थर ॾे आया पत्थर छो थो रोए छाजे करे थो रोए पत्थर तो जे दिल पर नबी जानिब नबी तड़ी तो रो जड़ी तू आमिना जे लाल मां कुरान जी आयत बुधी वकूद अन्नास वल हिजार आयत जो बुधी रब तो च इंसानन खे त बाहि में फिटो कंदम इंसानन खे त बाहि में उछलाईंदम पर पत्थरन के भी बाहि में उछलाईंदम जानिब नबी रब जे खौफ खां दोरो अलाए रब माखे भी बाहि में न उछलाईंदो कलमे वारो हुजूर रहमत वारा हथ खया अल्लाह तुझे खौफ खां पत्थर के रोंदो तो लिसा अल्लाह ताला हिन दिल पर में ऐलान कयो हिन कुरान में वायदो कयो वले मन खौफ मकाम रब्बी जन्नता